आउं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे अॻूणे सेक्रेटरी प्रोफेसर ताज जोए साहब जो इंतिहाई थोराइतो आहियां। पाण असांजे प्रोग्राम में कई आया आहिनि। उनखां अलावा डॉक्टर काज़ी मंज़र हयात मूंखे नज़र अचनि पिया, ऐं खेनि पंहिंजे प्रोग्राम में भलीकार थो चवां। ऐं साईं सरवर नवाज़ जो बि थोराइतो आहियां जो असांजे प्रोग्राम में कई आया आहिनि। प्रोग्राम खे हाणे अॻिते वधाईंदासीं। हाणे आउं असांजी जंहिं भेण खे ख़िताब जी दावत ॾींदुसि, मोहतरमा ज़ाहिदा अबड़ो साहिबा। थोरी देरि पहिरीं ज़िक्र थियो त सिंध जे समाजी शऊर जी वाद वीज में असांजे भेनरुनि जो बि अहम हिसो रहियो आहे, जिन न फ़क़ति तइलीम हासिलु कई पर पंहिंजे शोबे में नुमाया कामयाबी पिणु हासिलु कई। नए नस्ल जी इल्मी ऐं ज़हनी आबियारी कई। पाण हिन वक़्तु मशहूरु सिंधी माहवार रिसाले हमसरी जो एडिटर बि आहिनि। ऐं खेनि गुज़ारिश कंदुसि त मौज़ू जी मुनासिबत सां पंहिंजा ख़्याल असां सां वंडनि। मोहतरमा ज़ाहिदा अबड़ो साहिबा। ऐं शुक्रगुज़ार आहियां शबनम गुल जी जंहिं अॼु असांखे मौक़ो ॾिनो आहे त असां हिते माउ ॿोली जे बारे में पंहिंजा तासुरात जेके आहिनि से बयानु करे सघूं, उनजी अहमियत जे बारे में ॻाल्हाए सघूं। ऐं पंहिंजो हिकिड़ो मक़ालो लिखी आई आहियां। उहो पढ़ण खां पहिरीं तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो ज़ाती जेको एक्सपीरियंस आहे उहो बि ज़रूरु शेयर करणु चाहींदसि। त आउं एक्चुअली टीचिंग में हुअसि ऐं मुंहिंजे टीचिंग जो जेको एक्सपीरियंस आहे उहो इंग्लिश मीडियम स्कूल्स जो आहे, प्राइवेट सेक्टर में। त उते कमु कंदे कंदे मूंखे अहसासु थियो त असां पंहिंजी ॿोली खां तमामु घणो जेको आहे सो पुठिते रहिजी पिया वञूं, ऐं शायदि असां पंहिंजी ॿोली जो अहसासु बि विसारे वेठा आहियूं। त असांजी ॿोली कीअं जेका आहे सा हिननि प्राइवेट स्कूलनि में असांजे पंहिंजे हथां ख़तमु पई कई वञे। उन अहसासु मूंखे यकीन कयो त हिकिड़ो मैगज़ीन कढण जे लाइ मजबूर कयो। ऐं हींअर जेको हमसरी मैगज़ीन आहे उहो पंहिंजी ॿोली खे ज़िंदा रखण जे लाइ, उन जी इज़त ऐं तौक़ीर वधाइण जे लाइ जेको आहे सो इहो आउं कमु करे रही आहियां। ऐं आउं सभिनी खे इहा दावत ॾींदसि त तव्हां ज़रूरु असांजो मैगज़ीन बि पढ़ो, छो जो इन ॿोली जो ई जेको आहे सो हिकिड़ो सिलसिलो आहे, इहो ई हिकिड़ो क़दम आहे त आउं हिन सेक्टर में कमु पई कयां, पब्लिकेशन जे सेक्टर में कमु पई कयां। असां चाहियूं था त असांजी ॿोली खे लिखियो वञे, पढ़ियो वञे, उन में जेको आहे सो ॻाल्हायो वञे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त जेका ॿोली लिखजंदी रहंदी, जेका ॿोली पढ़बी रहिबी, उहा ॿोली कॾहिं मरी नथी सघे। ॿोली जे वाद वीज में माउ जो किरदारु। औरत जीअं त तख़लीक़ जे अमल में अहम किरदारु अदा करे थी, संदसि किरदारु तहज़ीब ऐं सकाफ़त जी अवसर में तमामु घणो अहम आहे। जेकॾहिं ईअं चइजे त सकाफ़त जी अमानतदार औरत आहे त ग़लति न थींदो। औरत जे अंदरि तख़लीक़ी सलाहियत मर्द जी भेट में कुदरती तौर ते वधीक आहे। हूअ इन सलाहियत जो न रुॻो पंहिंजे वजूद खे सींगारे ऐं सवारे थी, पर हुन तहज़ीबुनि जी तामीर कई आहे। हूअ इन तामीरी अमल में ॿोली जी मुहाफ़िज़ बि रही आहे। इहा औरत ई आहे जो जंहिं बि सकाफ़त जो हिसो रही आहे, उते हुन पंहिंजी ॿोली जो दिफ़ा ऐं बचाव कयो आहे। ॿोली छा आहे, ॿोली जा कहिड़ा कारज आहिनि, ऐं ॿोली जो बचाव छो ज़रूरी आहे, ऐं हिकु माउ उन में कहिड़ो किरदारु अदा करे थी ऐं करे सघे थी। अॼु पाण सभु हिते इहा ॼाण हासिलु करण लाइ गॾु थिया आहियूं। ॿोली इनफ़रादी तौरु इज्तिमाही सोच जो इज़हार जो ज़रियो आहे। ॿोली जो असुलु कमु इंसाननि खे समाजी, सकाफ़ती ऐं विणज वापार लाइ ॻंढण जो कमु करे थी। ॿोली कंहिं बि गिरोह, नस्ल या क़ौम जे समूरनि पहलुअनि जी तर्जुमान थिए थी। नयनि ईजादनि थियण सां या तबई हालतूं तब्दील थियण सां ॿोली में तब्दीली ऐं वाद वीज थिए थी। कंहिं बि ॿोली खे घटि या वधि सिर्फ़ु पसंदि या नापसंदि जी बुनियाद ते नथो चई सघिजे, पर जेकी ॿोलियूं सघारियूं आहिनि उहे यकीननि कमज़ोर ॿोलियुनि जे मुक़ाबले में वधीक सघ रखनि थियूं, ऐं ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ पंहिंजे अंदरि ज़म कनि थियूं ऐं सदियुनि जे सफ़र दौरान उनखे पंहिंजो रंग ॾेई छॾनि थियूं। अहिड़ियूं सघारियुनि ॿोलियुनि में ग्रामर पंहिंजी हूंदी आहे ऐं उन्हनि उसूलनि ते उन्हनि खे लिखी पढ़ी ऐं ॻाल्हाए सघिजे थो। हाणे ॾिसणो आहे त माउ ॿार जी ॿोली ते कीअं असरअंदाज़ थिए थी। ॿार जो रिश्तो पीउ जे निस्बत नंढे हूंदे खां ई माउ सां वधीक मज़बूत ऐं गहरो थिए थो, जंहिं करे ॿारु माउ जी हर शइ खे कॉपी करे थो ऐं उनजी तरबियत जो सिधो सओं असरु वठे थो। ॿार जे जनम वठण खां ई हुनजी ॿोली सिखण जो अमल शुरू थी वञे थो। माउ पंहिंजे नए ॼावल ॿार सां जेको कुझु ॻाल्हाए थी, लोली ॾिए थी, लाॾ करे थी, उहे सभु आवाज़ ॿार जे कननि ताईं पहुचनि था ऐं उहे आवाज़ ॿार जी ॿोलीअ जी सिख्या जो बुनियादु विझनि था। ॿारु पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल में हर आवाज़ खे पंहिंजे अंदरि जज़्ब करे थो। माउ पंहिंजे ॿार खे मरहलेवार माहौल जी हर शइ जे बारे में आगाही ॾिए थी।
खेसि नंढियूं नंढियूं आखाणियूं ॿुधाए थी, नंढड़ा नंढड़ा गीत ठाहे जोंगारे थी ऐं ईअं हू पंहिंजे ॿार जी ॿोली जी इमारत जी सिर मथां सिर रखंदी वञे थी। हू वक़्त जे हिसाब सां पंहिंजे ॿार खे प्रोलियूं ऐं पहाका मुतारफ़ कराए थी, पंहिंजी ॿोली जा निज लफ़्ज़ इस्तेमालु करे थी त जीअं संदसि ॿार ॿोली जे इस्तेमाल में शाहूकार थी वञे। हूअ खेसि ॾाहप जा किस्सा ॿुधाए थी ऐं संदसि लाइ अहिड़ो माहौल जोड़े थी त जीअं हू अदब ॾांहुं राग़िब थिए। हू पंहिंजे ॿार जी सोच खे परवाज़ ॾिए थी ऐं ॿार अंदरि तख़लीक़ी अमल जे लाइ राहूं हमवार करे थी त जीअं संदसि ॿार दुनिया सां सुहिणे नमूने ॻंढिजी सघे। हिकु सम्झ वारी माउ खे इहा ख़बर हूंदी आहे त संदसि ॿार जी समाजी ज़िंदगी जी कामयाबी जो पहिरियों ॾाको संदसि ॻाल्हाइण ऐं माण्हुनि सां लह विचण में अचण ते मुनहसिर आहे। उहा ॾाढी ख़ूबसूरती सां लफ़्ज़नि जा ज़िद ऐं नाकारी लफ़्ज़ ॿार खे सेखारे थी ऐं खेसि उन्हनि जो वक़्तु सिर सुठो इस्तेमालु बि सेखारे थी। असां वटि हिन समाज में मुख़्तलिफ़ क्लास ठहण जे सबबु ॿोली बि ख़तरे में पइजी वई आहे। जिते बहिराड़ीअ माहौल में ॿारु निज ई साफ़ सुथरी ॿोली ॻाल्हाइणु सिखे थो त साॻे वक़्तु शहरनि में रहंदड़ माण्हुनि जी ॿोली में अंग्रेज़ी ऐं उर्दू ॿोली जे इम्तिज़ाज ॿोली खे गाॾड़ करे छॾियो आहे, जेको अॻिते हली ॿार जी शख़्सियत खे कमज़ोर करे थो। इन सिलसिले में मुंहिंजो ख़्यालु आहे त माण्हुनि जी तरबियत मुख़्तलिफ़ वसीलनि सां थियणु घुरिजे, चाहे माउ पढ़ियल हुजे या अणपढ़ियल, घर में रहंदड़ हुजे या नौकिरी कंदड़। इहो सेखारिजे त हूअ वक़्तु हिकु वक़्त में जेका ॿोली ॻाल्हाए थी उन में ॿियनि ॿोलियुनि जी मिलावट न हुजणु खपे त जीअं ॿार खे सुठी ॿोली सेखारे सघे। माउ हिकु बहितरीनु उस्ताद आहे। माउ खे घुरिजे त हूअ हिकु सम्झ भरे ॿार खे हिकु मख़सूस वक़्त ते ख़ासि तौर ते सुम्हारण वक़्तु आखाणियूं ॿुधाए, जंहिंमें को न को इख़लाक़ी नुक़्तो ज़रूरु हुजे, मुख़्तलिफ़ लफ़्ज़ हुजनि इंसाननि, जानवरनि, पखियुनि, जीतनि, परियुनि, जिननि ऐं बहादुर इंसाननि जा ज़िक्र करे त जीअं ॿार जी सोच में खे परवाज़ मिली सघे ऐं ॿारु पंहिंजे तसवुर खे जोड़े सघे। कहाणी ॿुधाइणु हिकु हुनुरु आहे जेको इंसान जे असांजी नानियुनि ऐं ॾाॾियुनि खे त तमामु सुहिणी रीति ईंदो हो, पर अॼु जे दौर में माउ आखाणी ॿुधाइण खे शायदि अजायो अमल सम्झे थी। जीअं त कहाणी ॿुधाइणु ऐं ॿुधण वारे जे विच में हिकु ज़हनी, जज़्बाती, अहसासाती ॻांढापो पैदा थिए थो, जंहिंसां ॿार अंदरि सिहतमंद सोच जनम वठे थी। कहाणी ॿुधण सां ॿार अंदरि मोहबत, ख़राबु कमनि लाइ नफ़रत, अहसास, हमदर्दी, ज़हनी यकसुई ऐं तख़लीक़ी उॾाम पैदा करे सघिजे थी। दुनिया जा केतिरा वॾा साइंसदान केतिरियूं ईजादूं पंहिंजे इन जी तख़लीक़ी सोच तहत करे विया। इन सलाहियत जे बुनियाद ते ई हिकु मामूली इंसानु ग़ैर मामूली ईजादूं करे दुनिया खे हैरत में विझी सघे थो। जंहिं समाज में ॿोली मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पुठिते पवंदी हुजे ऐं ॿोली खे कुझु चैलेंज हुजनि त उते माण्हुनि जी ॿोली जे सिलसिले में सिख्या तमामु घणी ज़रूरी थी पवे थी। हिकु सम्झंदी माउ जॾहिं ॿोली जी वसत खे सम्झंदी त हू ॿोली जे इस्तेमाल जे मुख़्तलिफ़ कारजनि खे बि ज़हन में रखंदी ऐं उहो समाजी राब्ते लाइ ॿार खे तयारु करे ॿोली जा सभु हुनर सेखारींदी त ॿार जो अदबी पासो, मुआशी पासो, समाजी पासो कमज़ोर न रहिजी वञे। उहो ॿार खे ज़िंदगी जे हर पहलू लाइ लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो ॾींदी वेंदी त हू जंहिं बि मक़ाम ते बीठल हुजे उते संदसि ॿार जो एतमाद संदसि ॻाल्हि ॿोल में झलके ऐं संदसि ॿारु हिकु पुरएतमाद शख़्सियत बणिजी उभिरे। इहा बि हिकु माउ जी ज़िमेदारी आहे त जॾहिं संदसि ॿारु समाज जे असर हेठि ॿियनि ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़नि जे असर हेठि अचे थो त पंहिंजे ॿार खे उनखां बागाह करे त हर ॿोली जो एतिराम कजे। ॿोलियूं सिखण में हमेशह कुशादा दिली जो मुज़ाहिरो कजे, पर पंहिंजी माउ ॿोली में ॿियनि ॿोलियुनि जे लफ़्ज़नि जी अजाई मिलावट करे उनखे गदिलो न कजे। ॿारु जेकॾहिं ॿियूं ॿोलियूं सिखणु ऐं ॻाल्हाइणु घुरे थो त खेसि हर ॿोली खे उनजे निजपणे वारी हालति में ॻाल्हाइणु घुरिजे। इहो ई उन ॿोली जो एतिराम आहे। इन रवैये सां ई खेसि मुआशिरे में इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो ऐं संदसि एतमाद में वाधारो ईंदो। हिन वक़्तु असांजे शहरनि में माइरूं ॿोली जा ॾुखिया ऐं पुराणा लफ़्ज़ कढी पुठिते फिटा कंदियूं अचनि, जंहिं करे शहरी ॿार ऐं बहिराड़ीअ ॿार जे विच में फ़र्क़ु ऐं फ़ासिलो वधंदो पियो वञे। असांखे घुरिजे त अहिड़नि पुराणनि लफ़्ज़नि जे इस्तेमाल खे वधायूं ऐं कंहिं बि लफ़्ज़ खे फ़रसूदा सम्झी उछलाए न छॾियूं ऐं बिना शर्मिंदगी जे उन्हनि पुराणनि लफ़्ज़नि खे ॿीहर ॿोली में कतब आणियूं त जीअं माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल खे ॻंढे सघूं। माउ जी हर ॻाल्हाइल लफ़्ज़ तारीख़ जोड़े थो। संदसि हर ॻाल्हाइल लफ़्ज़ ॿार जी ॿोली जो ताजमहल तामीर करे रहियो हूंदो आहे। माउ जो मोहबत भरियो छुहाव ऐं प्यार सां ॻाल्हाइल लफ़्ज़ ॿार खे बाएतमाद इंसान बनाइनि था। माउ जे मथां जेकॾहिं एतिरी वॾी ज़िमेदारी विधल आहे त पोइ माउरुनि खे तालीम याफ़्ता बनाइणु, उन्हनि जी ॿोली जी अहमियत जो अहसासु ॾियारणु बि मुआशिरे जी अहम ज़िमेदारी आहे। छो त माउ ई ॿार जे अंदरि यकीन ऐं बेयकीनी, नफ़रत या मोहबत जहिड़ा जज़्बा मज़बूत करे थी।
ॿार जी शुरूआती सालनि जी थियल अवसर ते ई ॿार जे कामयाब ज़िंदगी जी ज़मानत बणिजी वञे थी। जेकॾहिं माउ सही लफ़्ज़नि जी चूंड करे चिटाई सां ॿार सां शुरू खां ई ॻाल्हाईंदी त ॿार खे कंहिं बि ग्रामर सेखारण जी ज़रूरत न पवंदी। अॻिते हली इहो ॿारु साफ़ ऐं चिटा जुमिला ॻाल्हाए सघंदो, लिखी सघंदो। ॿार जी मुशाहिदाती ऐं मुतालियाती कुवत में माउ खां वधीक बहितर किरदारु ॿियो को बि उस्तादु अदा नथो करे सघे। माउ जी हंज मां पढ़ी निकितल ॿार जेकॾहिं रवानी सां ॿोली ॻाल्हाईंदा हूंदा उहे नंढपण खां ई अलॻि ऐं बाएतमाद नज़र ईंदा आहिनि, छो त संदन ॻाल्हि ॿोल में चाशनी जहिड़ो चाह हूंदो आहे। उहे जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त संदन ॻाल्हियुनि में बातनि ॿोलनि में अहिड़ो त चस पियो ईंदो आहे जो कननि खे राहत पई मिलंदी आहे। संदन तसवुराती ताक़त एतिरी त घणी हूंदी आहे जो उहे ॿार ॿियनि खे पंहिंजे तसवुर ताईं पहुचाइण में कामयाबु थी वेंदा आहिनि। अहिड़ा ई ॿार हूंदा आहिनि जेके नंढपण खां ई सोचणु सम्झण जी सलाहियत ॿियनि आम ॿारनि खां वधीक रखंदा आहिनि। सवाल उथारींदा आहिनि। ॿाहिरनि जा ॿार शहरनि जे ॿारनि जी निस्बत वधीक ज़हीन ऐं सुजाॻ आहिनि ऐं तवाना आहिनि। खेनि सुठो उस्ताद ऐं स्कूल मुयसरु थी वञनि त उहे तमामु घणो अॻिते निकिरी सघनि था। माउ जो कमु आहे त ॿार अंदरि सब्र सां ॿुधण जी सलाहियत पैदा करे, छो त सब्र सां ॿुधंदड़ ॿारु ई सुठो ॻाल्हाए सघे थो, लिखी सघे थो। ॿोली खज़ानो आहे ऐं इहो खज़ानो हिकु हिकु लफ़्ज़ सां ज़ख़ीरो थी जमा थिए थो। जंहिं इंसान वटि जेतिरो वधीक ज़ख़ीरो हूंदो उहो ओतिरो ई शाहूकारु लिखियो वेंदो। माउ सम्झ भरी हूंदी त ॿार जी ॿोली में का बि खोट पैदा न थी सघंदी। थैंक यू। मोहतरमा शाहिदा आबड़ो साहिबा डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर हैदराबाद जो थोराइतो आहियां, पाण असांजे प्रोग्राम में कई आयूं आहिनि। उनखां अलावा पीर ग़ुलाम मोहिउद्दीन शाह जीलानी साहिबु डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर हायर सेकेंडरी उहे बि असांजे प्रोग्राम में आया आहिनि। मां सभिनी खेनि भलीकार थो चवां ऐं गुज़ारिश कंदुसि मैडम शबनम गुल साहिबा खे त पाण डॉक्टर मोहतरमा शाहिदा आबड़ो साहिबा खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर हैदराबाद। हाणे गुज़ारिश कंदुसि डॉक्टर रिहाना नज़ीर मल्हा साहिबा खे त पाण मौज़ू जी मुनासिबत सां पंहिंजो तहक़ीक़ी मक़ालो पेश कनि। डॉक्टर रिहाना नज़ीर मल्हा साहिबा। ज़िक्र कयां थी सिंधड़ीअ जो, पढ़ां थी उन ते लख दरूद, हक़ मौजूद सदा मौजूद, जीए सिंधी ॿोली। असां शुक्रगुज़ार आहियूं लैंग्वेज अथॉरिटी वारनि जा, जन एॾो जेको हिकिड़ो असांजो यूनिवर्सल हिकिड़ो टॉपिक आहे उनखे खणी ऐं अॼु ही सेमिनार जेको आहे अरेंज कयो आहे। मुंहिंजो हिन सेमिनार जे हवाले सां जेको पेपर आहे उन में मूं फोकस कयो आहे मादरी ॿोलीअ में असांजी शुरूआती तइलीम। मुंहिंजो जेको आहे इन जो मौज़ू अॼु इहो आहे। स्टेज ते वेठल मुअज़्ज़ज़ महिमान ऐं साम्हूं असांजा आयल भाइर ऐं भेनरूं, अस्सलाम वालेकुम। मां कुदरत जो उहो हसीन तोहफ़ो आहे जंहिंखे ख़ुदा पाक ख़ुदि तख़लीक़ जे अमल में शरीक कयो। ही उहा हस्ती आहे जेका न सिर्फ़ु ॿार खे जनमु ॾिए थी पर संदसि बहितर तरबियत, नशो नमा, वाद वीज में पिणु नुमाया किरदारु अदा करे थी। हिन दुनिया में ईंदड़ हर ॿार सभ खां पहिरीं कननि में जंहिं आवाज़ जो पड़ाॾो महसूसु करे थो उहो खेसि जनमु ॾींदड़ माउ जो आवाज़ु आहे, जेको उनजी पहिरियां ज़बान यानी मादरी ॿोली बणिजे थो। मादरी ज़बान खे अंग्रेज़ीअ में नेटिव लैंग्वेज या मदर लैंग्वेज चयो वञे थो, यानी हिन जी पैदाइशी ज़बान या माउ जी ज़बान, जेका हू दर्जा बदर्जा टुटल फुटल लफ़्ज़ ॿातड़ी ॿोलीअ में पंहिंजे जिस्मानी वाद वीज सां गॾु सिखे थो, ॿोले थो ऐं पंहिंजे मधुर ऐं मिठड़े आवाज़ में माउ जे में उनखे ॿुधे थो ऐं ॿोलीअ जे सूरत में उनखे इज़ारण जे क़ाबिल बणिजे थो। इहा संदसि मादरी ज़बान हूंदी आहे जेका माउ जी हंज में हुनखे जेका हिन जे कननि में अचे थी ऐं पूरी उमिरि गुज़ारण ताईं हिन जे हवासनि में मौजूदु रहे थी। उमिरि भर जे कमनि कारियुनि मुश्किलातुनि मसइलनि खे मुंहुं बावजूदु माउ जे हंज वारो उहो सुकून, उन जे लोलीअ जो उहो हुगाह, माउ जे हथनि जा पचायल खाधा ऐं उन्हनि जो सवादु हिन खां कॾहिं बि न विसरंदो आहे। मादरी ॿोली छा आहे इन बारे में मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जो चवणु आहे त पहिरीं ॿोली जा ॿार ॿुधे थो, सम्झे थो, सिखे थो ऐं कमु आणे थो, सा हिन जे माउ जी ॿोली आहे। यानी इहा ज़बान जेका कंहिं तइलीम ज़रिए न पर ॿारु फितरी तौर उनखे ॿियनि घर भातियुनि ऐं माउ जे ॻाल्हाइण मां सिखंदो आहे। यानी माउ जे हंज ॿार जो पहिरियों दर्सगाह आहे जिते हू पंहिंजी मादरी ज़बान में ॻाल्हाए थो ऐं सभिनि सां गॾिजी रहे थो, जितां हू सुठे बुरे शइ जी तमीज़ करणु सिखे थो, सच ऐं कूड़ बाबति ॼाण हासिलु करे थो ऐं जितां
ऐं जॾहिं हू उतां पहिरियों क़दम स्कूल ॾांहुं वधाए थो त उतां जो नओं माहौल ऐं नवां माण्हू ॾिसी कुझु क़दुरु मायूस ऐं वेगाणो थिए थो। पर जॾहिं उते ॻाल्हाईंदड़ सभिनि जी ॿोली संदसि मादरी ज़बान हूंदी त हू थोरो घणो मुतमइन थींदो। पर जॾहिं उते का फॉरेन लैंग्वेज यानी गैर मादरी ज़बान ॻाल्हाई वञे थी त पोइ हुनखे धारे माहौल में निराशाईअ जो शिकार बनाए थी ऐं हू वेगाणो थी वञे थो। संदसि सोच ऐं सम्झ जा जेके ज़रिया आहिनि उहे महदूद थी वञनि था। इन लाइ त हिन खां अॻु माउ ऐं ॿियनि घर भातियुनि खां हिन जेके लफ़्ज़ जुमिला सिखिया जेके हिन जे ज़हन में महफ़ूज़ आहिनि या हाणे हू उन्हनि खे कंहिं धारी ॿोलीअ में उचारे नथो सघे। जीअं अॼुकल्ह जे समाज में थी रहियो आहे जो ॿारनि खे 3 सालनि जे उमिरि में प्राइवेट स्कूलनि में मोकिलियो वञे थो, हिननि खे गैर मादरी ज़बान में पढ़ायो वञे थो, जंहिं करे ॿार जी नशो नमा मुतासिर थिए थी ऐं उहे सब्जेक्ट पढ़ण जे बावजूदि उन्हनि खे सम्झण खां महरूम रहे थो, छाकाणि त सोच ऐं सम्झ जो दाइरो सिर्फ़ु मादरी ज़बान में पढ़ण सां ई वधे थो। ज़ुबैदा मुस्तफ़ा पंहिंजे किताब टेरनी ऑफ लैंग्वेज इन एजुकेशन में इन ते तमामु मुफ़सिल नमूने सां ॻाल्हायो आहे। हूअ चवे थी ॿार जी शुरूआती तइलीम जेकॾहिं हिन खे मादरी ज़बान में ॾियारी वञे त उन सां हिन जी न सिर्फ़ु ज़हनी क़ाबिलियत वधे थी पर हिन जी सोच में पिणु वुसअत पैदा थिए थी। इन जो मिसाल मां तव्हांखे ईअं ॾींदसि जीअं कंहिं इमारत जी पाइदारी उन जे बुनियाद जी मज़बूतीअ सां जुड़ियल हूंदी आहे। जेतिरो बुनियादु मज़बूत हूंदो आहे एतिरी उन इमारत जे मथां ॿियूं इमारतूं अॾिजी सघजनि थियूं। मादरी ज़बान जो बि ॿार जी शख़्सियत जे वधण वीझण में साॻियो किरदारु आहे। इन करे माउ खे घुरिजे त पंहिंजे ॿार सां वधि में वधि पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाए जीअं ॿार जे ज़हन में लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो पैदा थिए जंहिंसां हू पंहिंजे जज़्बनि ख़्यालनि जो इज़हार आसानी सां करे सघे। दुनिया जे सुधरियल मुल्कनि में ॿारनि सां न सिर्फ़ु घर में पर स्कूलनि में बि मादरी ज़बान में ॻाल्हायो ऐं पढ़ायो वञे थो, जंहिंसां हू समाज उन जा क़ाइदा क़ानून मज़हब उन जे चङाइनि ऐं बुराइनि खां चङी तरह वाक़ुफ़ु थियनि था ऐं न सिर्फ़ु एतिरो पर मुआशिरे जे रिश्तुनि रस्मुनि बाबति बि ॼाणे सघनि था। इहो सभु कुझु असां तॾहिं ई मुमकिन बनाए सघूं था जॾहिं असां उन्हनि खे पंहिंजे मादरी ॿोलीअ में तालीम ॾियूं जेका उन्हनि जे माउ जी ॿोली आहे। बकौल दाऊद ईसा जे त मादरी ॿोलीअ जो सिधो सो तालुक़ु ज़हानत ऐं इज़त नफ़्स जी तरक़ीअ सां जुड़ियल हूंदो आहे। हाणे असां मादरी ज़बान जी वाध वीज में माउ जे किरदार ते नज़र विझूं था। अॼु जी माउ 20वीं सदीअ जी माउ खां वधीक पढ़ियल बाशऊर आहे। हूअ न सिर्फ़ु समाजी शऊर रखे थी पर मुआशी लिहाज़ सां बि मर्दनि सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए कमाए बि थी ऐं घर भलाए थी। संदसि नज़र न सिर्फ़ु मुल्की पर बैन अल-अक़वामी हालतुनि ऐं तब्दीलियुनि ते बि गहरी रहे थी। पोइ कहिड़ो सबबु आहे जो सभु कुझु ॼाणंदे त जॾहिं त उहा ॼाणे थी त दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क जापान अमेरिका इंग्लैंड चीन पंहिंजे ॿारनि जी शुरूआती तइलीम पंहिंजी मादरी ज़बान रखनि था, तॾहिं बि उहा धारी ॿोली ख़ासि तौर ते अंग्रेज़ी ॿोली उन में ॿार खे सिर्फ़ु पढ़ाइणु चाहे थी, न सिर्फ़ु उनखे पढ़ाइणु उन में चाहे थी पर घर में बि उन सां अंग्रेज़ीअ में ॻाल्हाए थी। इन जा बि केतिरा ई सबब आहिनि। हिकु त इहा हकमनि जी ॿोली आहे। जीअं असां वटि पहिरियां फ़ारसी हूंदी हुई जो शाह साईं चयो त जे तूं फ़ारसी पढ़ी त ॻोल्हो तूं ग़ुलाम। सो उहा हकमाणी ॿोली असां वटि कंहिं तरीक़े सां असांजे ज़हननि खे ग़ुलाम रखंदी आहे। हिकिड़ो वॾो सबबु इहो आहे। ॿियो वॾो सबबु मुआशी आहे। अॼु जे हिन ग्लोबल कल्चर में माण्हू कंहिं हिकु जाइ ते नथो तरसे। ख़ूब सां ख़ूब तर जी ॻोल्हा में हू पंहिंजी असलियत खां छिजी वञे थो, जंहिंजो वॾो हाञो संदसि ज़बान खे रसे थो, छाकाणि त ज़बान ॻाल्हाइण जो नालो न आहे पर उन सां पूरो समाज सलाड़ियल हूंदो आहे। कंहिं ॾाहे जे कोल जा त मादरी ज़बान सिर्फ़ु ज़बान या लिसानियात न हूंदी आहे पर पूरी हिकु शनाख़्त हूंदी आहे, हिकु पूरी तहज़ीब तमदन सक़ाफ़त जज़्बनि ऐं अहसासनि जो हसीन इम्तिज़ाज हूंदी आहे। सो जॾहिं असां उनखे दॿाए का ॿी ॿोली ॿार सां ॻाल्हायूं था त उन में हिन जी सोच सम्झ जो अंसर घटिजी वञे थो ऐं जॾहिं वरी हिनखे स्कूल में इन धारी ॿोलीअ में सब्जेक्ट पढ़ाया वञनि था त हू उन्हनि खे रटे त थो पर सम्झे नथो। बिल्कुलु उन तोते वांगुरु जंहिंखे असां जेको सम्झाईंदा आहियूं हू उहो ई ॿोलींदो आहे। इन जो हिकिड़ो नंढिड़ो मिसाल मां तव्हांखे पंहिंजो पर्सनल थी ॾियां। कल्ह 3 ॾींहं मां हीअ पेपर लिखां वेठी पई त मुंहिंजो नंढिड़ो भाणेजो आहे जेको पढ़ंदो आहे बीकन हाउस में, उहो आयो उन दर खे तमामु तेज़ ठटको कयो त मां चयोमांसि मुंहिंजो एॾो ठटको कई हाणे मुंहिंजे ज़हन मां लही वियो त मां छा लिखां। हाणे उहो इंग्लिश ॾाढी सुठी ॻाल्हाईंदो आहे ऐं जेका आहे पढ़ंदो बि इंग्लिश में बि आहे लाज़मी आहे। त उहो मूंखे चए थो, हुनखे पहिरियां सम्झ में न आयो, चई मासी छा?
चयोमांसि हाणे मां छा लिखां, मुंहिंजो ध्यानु मां हलियो वियो सभु कुझु। चए थो पंहिंजे मथां पाणी विझ, पोइ लिखणु शुरू कर। माना हुनजो कॉन्सेप्ट ई न पियो ठहे त कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कयां त जेका आहे सो तूं माना लिखो। हाणे इन ॻाल्हि जो कुझु जुमिलो ठहे थो त पाणी विझो पोइ तूं लिखणु शुरू कर। त उहो असां हुनजी माना जेका धारी ॿोली आहे उहा हुनजे में एॾी अंदर में हुई जो हुनखे मादरी ॿोलीअ में इहो हिकिड़ो नंढिड़ो जुमिलो न पियो करणु अचे जो हू चवे त मासी तव्हां सोचो वरी लिखणु शुरू कयो, मां वञा थो। त इहो मूंखे एॾो ओॾी महिल त दिलि सां लॻो मिसाल जो। बसि इहो ई सबबु आहे जो असांजो तइलीमी निज़ाम ॾींहों ॾींहुं घटिबो पियो वञे। असांजो ॿारु जीअं सिंधीअ में मिसाल हूंदो आहे त धड़ रेढो सिसी बाकरी जीअं बणिजंदो पियो वञे। पढ़े हिकिड़ी ज़बान, ॻाल्हाए ॿी ज़बान, सोचे टी ज़बान। अॼु जे माहिरनि ते इन करे ॿिटी ज़िम्मेवारी अचे थी त मादरी ज़बान में ॿार सां ॻाल्हाइनि ऐं शुरूआती तइलीम बि ॿार खे मादरी ज़बान में ॾियारनि। ॿोलीअ जे माहिर कोलमैन मादरी ॿोलीअ में पढ़ाइण लाइ काफ़ी क़ाइल करण जहिड़ा दलील न आहिनि। हिन मुताबिक़ मादरी ॿोलीअ ज़रिए ॿार तस्वीरुनि खे तसवरनि खे बहितर अंदाज़ में सम्झी सघनि था ऐं संदन समाजी अवसर थिए थी, संदन एतमाद ऐं तनक़ीदी सोच में वाधि थिए थी। मादरी ज़बान जी अहमियत जो अंदाज़ो इन मां पधिरो थिए थो त दुनिया जा जेके बि इलाही किताब क़ुर मजीद समेत नाज़िल थिया उहे नबियुनि जे पंहिंजी ॿोलीअ में हुआ त जीअं हू न सिर्फ़ु इन पैगाम खे सही तरीक़े सां पाण सम्झनि पर कंहिं ॿिए खे बि सम्झाए सघनि, पंहिंजी क़ौम खे बि सम्झाए सघनि, जेको गैर मादरी ॿोलीअ में मुश्किल आहे। छो त सम्झ, सोच, अकुल, फ़हम सां भरपूर ख़्यालनि जो इज़हार असां सिर्फ़ु पंहिंजी ॿोलीअ में ई करे सघूं था। मादरी ज़बान ॿारनि में तख़लीक़ी ऐं तहक़ीक़ी सलाहियतूं पैदा करे थी। मादरी ज़बान उहा ज़बान आहे जंहिंसां माण्हू जज़्बाती तौरु ॻंढियल हूंदो आहे ऐं जॾहिं को उहा ज़बान छॾे का ॿी ज़बान खे मादरी ज़बान बनाईंदो आहे त इन सूरत में हू ज़हनी तौर ते ज़िंदा हूंदो आहे पर जज़्बाती लिहाज़ खां मफ़लूज, बंजर ऐं सख़्तु मिज़ाज या बदरू बणिजी वेंदो आहे। हिन जदीद तरीन टेक्नोलॉजी जे दौर में वक़्त जी अणाहठ ऐं कम जी मसरूफ़ियतनि सबबु कुझु माहिर ॿारनि खे रिझाइण लाइ मोबाइल फ़ोन, टैबलेट वग़ैरह ॾेई अकेलो छॾे वञनि थियूं, जंहिंजा पिणु भयानक नतीजा साम्हूं आया आहिनि। उहे ॿार न सिर्फ़ु ज़हनी पर जिस्मानी तौर ते पिणु कमज़ोर, निबल, सुस्त बणिजी विया आहिनि। सही खुराक, जिस्मानी वर्ज़िश ऐं रिश्तेदारनि सां क़तअ तालुक़ हुअण सबबु समाज खां वेगाणा बणिजी विया आहिनि। माउनि खे घुरिजे त इन्हनि खे पंहिंजो ख़ासि ध्यानु ॾियनि, खेनि नंढियुनि नंढियुनि कहाणियुनि, ॻाल्हियुनि, बेतनि ज़रिए जेके हुनजी ॿोलीअ में हुजनि उन्हनि खे पढ़ाइनि, न त उहे ॿार हिन जेका आहे असां नए टेक्नोलॉजी जे दौर में ईअं बणिजी वेंदा जीअं इमदाद हुसैनीअ जूं ही सिटरूं मां पढ़ां थी त अंधी माउ ॼणींदी आहे अंधा ऊंधा ॿार, ईंदड़ नसुल समूरो हूंदो गूंगा ॿोड़ा ॿार, कहिड़े बस्ते बीठा हूंदा तुंहिंजा मुंहिंजा ॿार। मादरी ज़बान असांजे न सिर्फ़ु शऊर पर लाशऊर में पिणु ईअं पेवस्त हूंदी आहे जो असीं ख़्वाब बि तव्हां सभु असां सभु ख़्वाब ॾिसंदा आहियूं त उन में असां ॿोली पंहिंजी ॻाल्हाईंदा आहियूं, ख़्वाब बि मादरी ज़बान में ॾिसंदा आहियूं। इन ते वरी मूंखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल यादि अचे थो त हिटलर पंहिंजी फ़ौज जे कुझु औरतुनि खे अंग्रेज़ी तइलीम ऐं तरबियत ॾेई ऐं ब्रिटिश फ़ौज में उमाणियो त जीअं हू उन्हनि खे अचे उनजे जेका जंगी पॉलिसियूं आहिनि उन्हनि जे बारे में अचे अॻुवाट ॿुधाइनि। अंग्रेज़नि खे ॾाढो अचे फ़िकुरु लॻो त आख़िर केरु आहे असांजे विच में जासूस जो असांजे हर क़दम जी ॻाल्हि हिटलर खे पहिरियां ई ख़बर पइजी थी वञे। उन्हनि खे हिकिड़ी तरकीब सुझी, उन्हनि खे कुझु मायुनि ते शक हुयो। उन्हनि चयो उनखे पंहिंजी कंहिं मुलाज़िम खे त हीअ जेका माई आहे महफ़िल में बीठी आहे इनखे पिन मञी बाहि में हण त बेसाख्ता हुनखां जेको आवाज़ु निकिरंदो उन मां ख़बर पवंदी त आया हूअ जेका आहे अंग्रेज़ आहे या जर्मन आहे। त हुननि ईअं ई वञी उनखे पिन हई त उहा औरत खां गार निकिरी वई जेका जर्मन ॿोलीअ में हुई, जंहिंजे करे जेका आहे सो उन्हनि चयो त पकड़ियो इहा ई जासूसी जेका असांजूं ख़बरूं में ॿुधाए त इहा जेका असांजी मादरी ज़बान असांजे शऊर तोड़े तहतल शऊर में ईअं हूंदी आहे जो एन उहा तोड़े पंहिंजे हिन ड्यूटीअ ते हुई पर हुनखां उहा बेसाख्ता ज़बान पंहिंजी जेका आहे सा निकिरी वई ॿाहिरि। अक़वाम मुतहदा जे इदारे यूनिसिको मुताबिक़ ॿारनि जी इब्तिदाई तइलीम जो सभ खां मुअसर ज़रियो मादरी ज़बान आहे, छो त इहा इंसान जी शख़्सियत किरदार साज़ीअ में अहम किरदारु अदा करे थी। इहा ज़बान जंहिंमें असां अदब तख़लीक़ करे सघूं था। तव्हां सभु ॼाणो था त शेख अयाज़ शाइरीअ जी शुरूआत उर्दू ॿोलीअ में कई हुई पर पोइ मोहम्मद इब्राहिम जोयो जे सलाह ते हिन मादरी ॿोलीअ में पंहिंजी सिंधी ॿोलीअ में शाइरी शुरू कई ऐं अॼु हू न फ़क़ति सिंध पर बैनुल अक़वामी
शोहरत जो शाइर आहे तौरु सुञातो वञे थो छो त पंहिंजे जज़्बनि ख़्यालनि ऐं अहसासनि खे असां पंहिंजी ॿोलीअ में वधीक मुयसरु अंदाज़ सां इज़हारे सघूं था। महिरबानी।